वरी छा थियो आहे? शाम खां वठी ॾाढो बुखार आहे गुल। तुंहिंजो नेटवर्क भी मोबाइल जो बिज़ी पियो मिले, इन करे ॿुधाए कोन सघियमि तोखे। पोइ हाणे हिन वक़्तु डॉक्टर भी कोन हूंदा? तू ही मेडिकल स्टोर तक टैबलेट आणे दे, थोरो आराम मिली वेंदो। हाणे थकिजी आयो आहियां, वरी वञा? एमरजेंसी जे लाइ ज़रूरी टैबलेट्स माण्हू घर में रखी छॾे न। गुल, पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे, आइंदा ज़रूरु रखंदसि। मानी भी कोन पचाई हूंदई? न, पी कोन थी सघां, लिङनि में ॾाढी ॾकणी थी वठे। पाण सां गॾु हाणे ॿियनि खे बि बुख मारींदी। सॼो ॾींहुं ऑफिस में जखणु, घर अचूं त पूरी मानी बि नसीब न थिए। जहिड़ी शादी कईसीं तहिड़ी न। गुल, तोखे छा थी वियो आहे? इहो तूं थो चईं? तोखां उहे ॾींहं विसरी विया आहिनि जॾहिं? पर हा जाई, तूं हू जाइ त छॾे ॾिनी आहे, पर हिते तोखे मानी केरु पचाए ॾींदो? तुंहिंजो दीदार करे वठंदुसि, बुख पाणे लही वेंदी। मां अखियुनि जी न, पेट जी ॻाल्हि थी कयां। अखियुनि जी या पेट जी, तूं त मुंहिंजो सभु कुझु आहीं। तो त चयो त मुंहिंजो सभु कुझु तूं आहे, ऐं हाणे तूं मुंहिंजी महबूबा नाहीं। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, ज़ाल, ऐं ज़ाल थी रहो।